सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां भाउरनि भेनरुनि ऐं दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। सिंध जी तारीख़ में हिकु दौरु इंतिहाई अहम दौरु लिखियो वेंदो आहे, जे सोनारी दौरु लिखियो वेंदो आहे, उहो आहे राय घराणो। अॼु पाण उन राय घराणे ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु अवां दोस्तनि ऐं साथियुनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं पंहिंजो ई आवाज़ु वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। हाणे सिंध ते जेको राय घराणो आहे, उनजी हुकूमत जेका हुई, घटि में घटि 2 सदियूं हुक्मरानी रही सिंध ते। राय ख़ानदान जी, राय घराणे जी 450 ईस्वीअ खां वठी 642 ईस्वीअ ताईं सिंध ते राय ख़ानदान हुकूमत कई ऐं ही सिंध जा असलुका बाशिंदा हुया। उन सिंध जा जेका सिंध कराची खां कश्मीर ताईं, कच्छ, भुज, काठियावाड़ खां मकरान ताईं फैलियल हुई। ॿिए पासे उन जूं सरहदूं मौजूदा अफ़गानिस्तान सां वञी लॻंदियूं हुयूं। हीउ इंतिहाई अहम दौरु आहे। हिन ख़ानदान, राय ख़ानदान जे 5 राजाउनि सिंध ते हुकूमत कई, जंहिंमें राय देवाज, हाणे उन राय देवाज जेको आहे उनखे मुख़्तलिफ़ तारीख़दाननि ॾियाच बि लिखियो आहे, देवजी बि लिखियो आहे। ॿियो हिन जो बादशाह हुयो राय देवाज जो पुटु राय सहरिस पहिरियों। उनखां पोइ वरी राय साहसी पहिरियों हुक्मरान थियो, वरी राय सहरिस उनखां पोइ वरी ॿियो हुक्मरान थियो, ऐं राय साहसी खां पोइ वरी राय सहरिस खां पोइ वरी राय साहसी ॿियो सिंध जो हुक्मरान थियो। हिन में असल में छा आहे त सिंध में इहा रवायत रही आहे त जॾहिं वालिद फ़ौत थी वेंदो आहे त उनजो पुटु वरी पंहिंजे पुट ते या पंहिंजे ख़ानदान जे कंहिं फ़र्द ते संदसि नालो रखंदो आहे। एहतराम में पंहिंजे वालिदैन खे इज़त ॾियण लाइ, उन्हनि जी यादि खे ज़िंदह रखण लाइ, अहिड़े नमूने सां हिन ख़ानदान जा जेके राजा आहिनि उहे राय सहरिस 2 आहिनि। हिकिड़ो पहिरियों राय सहरिस, उनखां पोइ वरी राय सहरिस ॿियो आहे, राय साहसी पहिरियों आहे, राय साहसी ॿियो आहे। राय ख़ानदान जे दौर में सिंध जूं जेके सरहदूं हुयूं घणी भाङे मौजूदा जेको पाकिस्तान आहे उनजी हदुनि ते पखिड़ियल हुयूं। सिंध मुल्क जा 4 परगि॒णा हुया, जेके हाणे जदीद दौर में तव्हां सूबा बि करार ॾेई सघो था, रियासतूं बि करार ॾेई सघो था, पर वतन हिकिड़ो हो सिंध। हाणे उन जा जेके 4 परगि॒णा हुया उहे हुया मुल्तान, उच, ब्रह्मणाबाद ऐं सेवन। हाणे इहे जेके परगि॒णा हूंदा हुआ उन दौर में इन्हनि ते हुक्मरान घराणे तरफ़ां गवर्नर मुक़ररु कया वेंदा जेके उते हुकूमत कंदा हुआ। राय ख़ानदान जे दौर में सिंध जो तख़्तगाह जेको हो अरोड़ हुयो, जेको उन दौर में सिंध जो मुख्य शहर, वापारी मर्कज़ हुयो, तरक़ी याफ़्ता शहर हुयो। ऐं जॾहिं त इन दौर में जेको बंदरगाह हुयो सो देबल हुयो, सिंध जो अहम बंदरगाह हो देबल, जंहिं ज़रिए सिंध मुल्क जो ॿियनि इलाइक़नि सां, ॿियनि ख़ितनि सां बैनुल अक़वामी माना वापार थींदो। राय ख़ानदान जे दौर में जेको ॿुध धर्म हुयो उहो सिंध जो सरकारी मज़हब हुयो, ऐं राय ख़ानदान जी हुकूमत में सिंध में अमन अमान हुयो, रैयत ख़ुशहाल हुई, अंदरूनी झेड़ा झटा न हुया, दुश्मनियूं न हुयूं, हाकिम इंसाफ़ पसंद हुया, इन करे रैयत बि उन्हनि मां ख़ुशि हुई। समूरे मुल्क में माना मकरान खां कश्मीर ताईं
राय ख़ानदान कोटनि ऐं क़िलनि जो ॼार विछायूं जीअं सिंध ते कंहिं बि धारे हमले खे रोके सघिजे, धारियल लश्करनि खे मुंहुं ॾेई सघिजे, उन्हनि सां मुआद वटकाए सघिजे। ऐं इन्हनि कोटनि ऐं क़िलनि में फ़ौज रहंदी हुई, फ़ौज जी मर्कज़ हुया उहे कोट ऐं क़िला, जिते फ़ौज मुक़ररु थियल हूंदी हुई, उहा गवर्नरनि जे निगरानीअ हेठि हूंदी। जॾहिं को ॿाहिरियों हमलावर सिंध ते काह कंदो हो त पहिरियों इन्हनि कोटनि ऐं क़िलनि तां उनखे मुंहुं ॾिनो वेंदो हो, उन्हनि जी मज़ाहमत कई वेंदी। हाणे राय देवाज हिन ख़ानदान जो पहिरियों हाकिम आहे। इहो शुरूअ में त घटि ताक़तवर हो, बाद में इक़्तिदार ऐं इख़्तियार खे हिन वसियत ॾिनी, वधीक हुनखे मज़बूत कयो। मीर अली शेर खान आहे, उहो हिकिड़ो तारीख़दान, उहो लिखे थो त राय देवाज आलीशान बादशाह हुयो। हिंदुस्तान जा सभु बादशाह हुन मां ख़ुशि हुया, छाजे करे उहो मुख़लिस ख़ैरख़्वाह हो। इन दौर में सिंध सां कंहिं बि हिंदुस्तान जे जेके भरवारा इलाइक़ा हुननि जी दुश्मनी न हुई। राय ख़ानदान तरफ़ां सिंध में हिकिड़ो सिस्टम जेको मुक़ररु कयो वियो, उहो इंतिहाई बहितर नमूने हलियो पिए। हाणे इन खां पोइ जेको आहे राय सिहरिस पहिरियों थो सिंध जो हुकुमरान थिए। ही राय घराणे जो सिंध ते वरी ॿियो बादशाह हुयो, जेको ॾियाच या देवाज या राय देवाजी जो पुटु हुयो, राय सिहरिस। हाणे हिन पंहिंजे वालिद जे वफ़ात खां पोइ, यानी राय सिहरिस जॾहिं तख़्त संभालियो, ताज जो मालिक थियो, त पीउ जे जेका हुकूमत हलाइण वारो हिन जो तरीक़ेकार हो, उनखे इख़्तियार कयो, जंहिं करे सिंध में अमन अमान बि रहियो, ख़ुशहाली बि आई, किथे बि का बग़ावत न थी। इन खां पोइ वरी राय साहिसी पहिरियों आहे, राय ख़ानदान जो टियों हाकुम थो थिए, जंहिं सिंध ते हुकूमत कई। हिन जे दौर में बि राय साहिसी पहिरियों जे दौर में बि सिंध में अमन अमान हुयो ऐं मुस्तहकम हुकूमत हुई। मीर अली शेर खान जी ठटवी मूजिबि त राय साहिसी हुकूमत जी गादी ऐं बादशाहीअ जे तख़्त ते वॾो अरसो गुज़ारियो ऐं हिन जे दौर में अमन बि हुयो, सिंध तरक़ी बि कई। हिन खे मुख़्तलिफ़ तारीख़दारनि राय साहसी पहिरियों बि सॾियो आहे। नालनि ते इख़्तिलाफ़ आहे, बहरहाल बादशाह हिकिड़ो राय साहसी पहिरियों। उन खां पोइ वरी राय सिहरिस ॿियो सिंध जो हुक्मरान थो थिए। ही सिंध जो राय घराणे जो चोथों बादशाह हुयो। खेसि किन तारीख़दारनि राय सहारिस लिखियो आहे, पर हिनखे पाण राय सिहरिस कोठियूं था, छाजे करे जो राय सिहरिस जे हवाले सां वधीक तारीख़ी साबितियूं मिलनि थियूं। पाण तारीख़ुनि में लिखियलु आहे त हीउ बि इंतिहाई इंसाफ़ पसंदि हुक्मरान हुयो, कंहिं बि इलाइक़े में का बग़ावत न थी। जेके बि हिते क़बीला बिरादरियूं रहंदियूं हुयूं, उहे अमन सां रहियूं। तरक़ी ऐं तइमीर में सभिनी बिरादरनि हिसो वरितो। हिन जे दौर में बि सिंध कश्मीर खां मकरान ताईं, कश्मीर खां कराचीअ ताईं, कारूंझर ताईं हुई। अरोड़ जो शहर उन वक़्तु सिंध जो तख़्तगाह हो। चचनामे में अली बिन हामिद कुफी लिखे थो त अरोड़ शहर तमामु हिकिड़ो तरक़ी याफ़्ता शहर हो। सिंधू दरिया हुन जे भर में वहंदो हो, बाग ऐं बाग़ीचा जजा हुआ, मेवा गुल ऐं ॿूटा जाम थींदा हुआ, ऐं शहर खे हिकिड़ो वॾो कोट ॾिनल हो हिफ़ाज़त लाइ। हाणे रोहिड़ी शहर खां ओभर ॾखण में कुझु किलोमीटरनि ते हिन शहर जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि, जेकी उनजी क़दामत समेत अज़मत जी निशानी यानी शाहिदी ॾियनि था। हाणे इन जे दौर में राय सिहरिस ॿियो जे दौर में ईरान जे निमरोज़ जे बादशाह सिंध जे सरहदुनि में मुदाख़लत कई, हिन सिंध ते हमिलो कयो। इहा ख़बर मिलण बैदि राय सिहरिस ॿियो केच जी हदुनि वटि, के चवनि था मकरान जी हदुनि वटि संदसि साम्हूं थियो। हुन जी फ़ौज खे रोकियो, सिंध ते हमले खां जंग जो मैदान सिंगारियो वियो। सिंधियुनि ऐं ईराननि में वॾी जंग लॻी।
इन जंग दौरान राय सैरिस ॿियो विढ़ंदे विढ़ंदे सिंध तां क़ुर्बान थी वियो, सिंध तां वारजी वियो। हिन जंग में सिंधी लश्कर जी हिकिड़ी अहम ख़ासियत इहा हुई, अहम ॻाल्हि इहा हुई त सिंधी योद्धा पाण में हिक ॿिए में ज़ंजीर ॿधी विढ़िया त जीअं को बि भॼी न सघे, सभु उते सिंध पंहिंजे वतन लाइ विढ़ंदे या त फतेह हासिल कनि या मारिजी वञनि। हिनखे इन जंग खे ज़ातुल सिलासल जंग बि चवंदा आहिनि, माना ज़ंजीरनि वारी जंग, माना सिंधी ज़ंजीर ॿधी विढ़िया। राय सैरिस जॾहिं पंहिंजे वतन त क़ुर्बान थी वियो त उनजे क़त्ल खां पोइ संदसि पुटु बादशाही थो संभाले, साहसी ॿियो राय साहसी ॿियो आहे, उहो पंहिंजे पीउ जे क़ुर्बान थी वञण खां पोइ सिंध जो तख़्तो संभाले। हाणे इन जंग में जेका ईरान सां जंग थी, इन में ईरान का फतेह हासिल न कई, पर सिंधी योद्धनि इन जंग में ईरानी लश्कर खे भॼाए कढियो, पंहिंजे सरहदुनि मां भॼाए छॾियो। पंहिंजे बादशाह जी, पंहिंजे राजा जी क़ुर्बानी त ॾिननि, पर सिंध जूं सरहदूं सलामत रहियूं। हीअ तमामु वॾी जेका जंग हुई, इन जी वॾी अहमियत आहे। इन जंग खां पोइ वरी राय सैरिस ॿियो जे जेको पुटु जंहिं इक़्तिदार संभालियो हो, उन इन जंग जे याद में ऐं सिंध जे फतेह ते हिकु सन शुरू कयो, सिंधियुनि जो पंहिंजो सन। इन्हनि ख़ुशीअ जे मौक़नि ते, अहम तारीख़ी मौक़नि ते मुख़्तलिफ़ क़ौमूं इहे कैलेंडर या पंहिंजा सन शुरू कंदी हुई त जीअं यादि रहे त असां हीअ फतेह हासिल कई या ही तारीख़ी वाक़ियो असांजे वतन में थियो। त हिन खां पोइ सिंधु संबत शुरू थियो, सिंधु संबत जी शुरूआति कई राय साहसी ॿिए तरफ़ां। हाणे राय साहसी ॿियो जेको आहे सिंध जो जॾहिं तख़्त जो वाली थियो त हिन सिंध जे सरहदुनि खे वधीक मुस्तहकम कयो, ज़बरदस्त तरीक़े सां सिंध जे हुक्मरानीअ खे बरक़रार रखियो। मीर अली शिरकानी लिखे थो त ही तमामु वणंदड़ आदतुनि जो मालिक हो ऐं थोरे ई वक़्त में बादशाहीअ जे हदुनि जो बंदोबस्तु करे, माना मुस्तहकम सरहदुनि खे करे तख़्तगाह में आराम सां रहणु लॻो ऐं ढल जे एवज़ रैयत खे 6 क़िलनि ठाहिण या उन्हनि में मिटी भरण जो हुकुम ॾिनई। माना ढल न ॾींदासीं, पर कुझु 6 क़िला हिकिड़ा चवनि था उहो तइमीर कयो जीअं सिंध जी सरहदुनि जी हिफ़ाज़त थी सघे, सिंध मुस्तहकम थिए, सिंध खे कंहिं धारे हुक्मरान या लश्कर खां महफ़ूज़ रखी सघिजे। इहे 6 क़िला हुआ: उच, माथेलो, सेवराय, मूल, अलोर ऐं सेविस्तान। हाणे उन पंहिंजे रैयत हुकुम कयो त इन्हनि क़िलनि जे ज़मीन खे मिटीअ सां भरियो, अमां खां ढल न वरिती वेंदी। राय साहसी ॿिए वटि राम नाले हिकिड़ो सेक्रेटरी हूंदो हो ऐं ॿुधीवन नाले हिकिड़ो वज़ीर हुयो। हिकु ॾींहुं चच पुटु सिलाज जेको ब्रह्मणो हो मुलाज़मत लाइ राम वटि पहुतो। चच तमामु होशियारु माण्हू हो, लिखण पढ़ण जे फ़न में, हिसाब किताब जे फ़न में इंतिहाई ज़हीन हो, इन करे खेसि दरबार में मुलाज़मत मिली वई। पोइ हू तरक़ी कंदो वञी बादशाह जे वेझो पहुतो, हुनजे हवेली में अचणु लॻो। सॼो हुकूमती कार वहिंवार ॼण त हुनजे हथ में अची वियो, चच जे। हाणे जेका हुन बादशाह जी जेका घरवारी हुई, राय बादशाह राय साहसी ॿिए जी बादशाह जी घरवारी ही सूंह देवी, उहा चच ते आशिक़ थी पई। चच पोड़ो, सूंह देवी जवान हुई। उहो चच पोड़ो न, पर इहा सारी राय साहसी पोड़ो हुयो ऐं हुनजी घरवारी जेका हुई सूंह देवी जवान ख़ूबसूरत हुई। इन करे हुनजी चच सां जेको पाण बि नौजवान हुयो, उन सां मुहबत थी वई। नेठ राय साहसी जॾहिं पंहिंजो दौरु पूरो करे लाॾाणो करे वियो, वफ़ात करे वियो, त चच ऐं सोहन देवी वॾी होशियारी सां पाण में शादी करे छॾी। बाद में हिननि सिंध जे इक़्तिदार जे हवाले सां सिंध में जेके बग़ावतूं पखिड़ियूं मुख़्तलिफ़
राय घराणे जे जेके वेझा माण्हू हुया कबीला हुया उन्हनि बग़ावतूं कयूं पर उन्हनि खे हिन ॿिन्ही चच ऐं सूंहं ते बि वॾी होशियारी सां ख़तमु करे छॾियो। माण्हुनि खे राज़ी कयुनि त भई जॾहिं हाणे राय सायसी खे को बि औलाद न आहे ऐं हिन जो राय सायसी ॿियो जो जेको आहे सो ही चच इंतिहाई वफ़ादार मुलाज़िम रहियो आहे, इन करे हाणे मुल्क जो नओं बादशाह चच थींदो। अहिड़े तरीक़े सां राय ख़ानदान जे जाइ ते राजा चच सिंध मुल्क जो नओं बादशाह थो थिए ऐं सिंध में राय घराणे जी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ वरी ब्राह्मण घराणे जी हुकूमत शुरू थी थिए, जंहिं ते पाण ईंदड़ वीडियो में ॻाल्हि ॿोल कंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।